अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं शेफ़ यार जमाली पंहिंजे किचन में ठहंदियूं आहिनि हमेशह मज़ेदार क़िस्म जूं रेसिपियूं। अॼु बि मूं वटि ॾाढी सुठी ज़बरदस्त रेसिपी आहे। अक्सर ॻोठनि में माण्हू ठाहींदा आहिनि, हींअर शहरनि में बि ठाहिणु शुरू थी वियो आहे। अक्सर माण्हुनि खे ख़बर न आहिनि रेसिपियुनि जी। तो हीअ रेसिपी असीं जेके ठाहियूं पिया उहे आहिनि शारजा कुकिंग ऑयल वारनि जे तावन सां। जेके चवंदा आहिनि त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे त पंहिंजाइप जो अहसासु, पंहिंजाइप जो अहसासु तव्हां पंहिंजनि जो अहसासु माण्हू ज़रूरु करे। भलारो महीनो आहे, भलारे महीने में करणु बि घुरिजे। त अॼु जेका रेसिपी असीं ठाहींदासीं उहा बि कमाल जी आहे। हिकिड़ी न बल्कि असीं ॿ ठाहींदासीं। मूंसां गॾु हमेशह को न को महिमान हूंदो आहे। अॼु बि मूंसां महिमान आहे। अॼु मूंसां महिमान जेका आहे उहा आहे हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी आर्टिस्ट आहे। अॼु मच्छी जो पुलाउ ठाहे रहिया आहियूं। वाह, मच्छी जो पुलाउ ॾाढो मज़ेदार इहो ई सरप्राइज़ हो। इहो ई बिल्कुलु सरप्राइज़ हो। असीं बि छा सरप्राइज़ ॾींदा ई रहंदा आहियूं कुझु न कुझु। त मच्छी जो पुलाउ तव्हांजे हिन ज़बरदस्त जेको तव्हां सां गॾु तावन आहे शारजा कुकिंग ऑयल जो, बिल्कुलु ईअं ई आहे। इन में वरी असां मच्छी जो पुलाउ वरी हिते स्पेशली पंहिंजे घर में ई छो जो असांजो ही घर आहे, बिल्कुलु पंहिंजो किचन, बिल्कुलु ऐं नालो बि पंहिंजे किचन में। त हिन हफ़्ते जी माना मूंखे महिनत न करणी पवंदी, होॾां न वञिणो पवंदो जाॾे असां वेंदा आहियूं जमाली साहिब जी कॾहिं। जमाली न उते तव्हां ईंदो हर हफ़्ते, माना हिन हफ़्ते बचत थी वई न। हा, हिन हफ़्ते ज़रूरु बचत थी वई आहे न। इंशाल्लाह चओ हीअं रमज़ान में हूं बि मूंखे ख़बर आहे तव्हां कोन ईंदो त ख़ैर आहे, का ॻाल्हि कान्हे। रमज़ान खां पोइ वरी हा, पर रमज़ान में इहो ॾिसो न त केॾो सुठो असांखे एडवांटेज आहे। सभिनीनि खे जेके बि असां टीवी ते कमु कंदा आहियूं त तव्हां टीवी ते ई असांखे मिली वेंदा आहियो। बिल्कुलु, अदरवाइज़ तव्हांखे पर्सनली अची तंग करिणो पवंदो आहे। बिल्कुलु, आगे मूंखे फ़ोन कंदी आहे, मां अचां पई, इहे रमज़ान जी टेंशन हूंदी आहे आगा छा खाईंदी ख़बर कान्हे। बहरहाल मूंखे हाणे खाधनि जी बि ख़बर पइजी आहे त आगा खे छा पसंदि आहे। त आगा राफ़े जेका ॾाढी सुठी इंसान बि आहे, हमेशह जॾहिं मिली आहे खिलंदे मिलंदी आहे, ॾाढी ख़ुशि अख़लाक़ बि आहे। त आउं तव्हांजी घणी तारीफ़ कोन थो कयां इन करे त मुंहिंजे ख़्याल में हाणे जेका रेसिपी ते हलूं। हा न, ज़रूरी। त नाज़रीन, अधु किलो मूं वटि मच्छी आहे ऐं करोड़ो अधु किलो मूं वटि चांवर आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां मूं वटि टमाटर आहिनि, 2 खां 3 अदद टमाटर बि आहिनि, बसर बि आहिनि। असां में लूण बि शामिलु कंदासीं, अदरक थूम जी पेस्ट उहा बि शामिलु कंदासीं, हैड्रा उहा बि शामिलु कंदासीं, सुका धाणा आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि, अछो ज़ीरो आहे, मेथी जेका सुकल मेथी जेका हूंदी आहे ड्राई, उहा बि असीं हिन में शामिलु कंदासीं। पर शारजा कुकिंग ऑयल जेको आहे उहो बि हिन में शामिलु कंदासीं, छो जो उन जे तावन सां ई ठही रही आहे डिश ई। त बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह। बाहि ॿारणु ज़रूरी आहे। अच्छा, ईअं? हा, बाहि ॿारणु ज़रूरी आहे। बाहि असां ॿारे छॾी आहे, ॾिसो बाहि में छा थो थिए। अच्छा ॾिसो, असां सम्झंदा आहियूं तव्हां मज़ेदार खाधा पचाईंदा आहियो रुॻा, पर न तव्हां बाहि ॿारंदा आहियो। असां बाहि ॿारींदा आहियूं। बाहि ॿरंदी आहे त खाधा पचंदा आहिनि, ठीकु आहे न। अच्छा, मां तव्हांजी का हेल्प करे सघां थी? हा, बिल्कुलु करे सघो था, पर हींअर आऊं हिते तव्हां में चमिचो हलायूं ख़ाली बसि, ठीकु आहे। हीअ तक़रीबन 100 ग्राम खां थोरो तेल मथे आहे। 100 ग्राम तक़रीबन थींदो तेल। असां एतिरो तेल जी गरम थींदो त पोइ असां में शामिलु कंदासीं बसर, ठीकु आहे। ठीकु आहे। अच्छा, हूअं असां साओ बसर बि इस्तेमालु करे सघूं था हिन में? साओ बसर जा साई थूम जेका आहे उहा बि इस्तेमालु करे सघूं था जी, बिल्कुलु साई थूम ऐं साओ बसर। छो जो मां वधीक साए बसर में भाॼी खाईंदी आहियां। अच्छा, तो साओ बसर जेको आहे त उहो जेको स्टार्ट बि न विझो, जॾहिं खाधो अधु पची वञे त उन टाइम ते साओ बसर इस्तेमालु कजो। न, हिन बसि दाग जे टाइम जेको दाग जे टाइम साओ बसर न। अच्छा, उनमें सुकल बसर हुजे उहो तव्हां उनमें इस्तेमालु कयो। साओ जेको पता आहिनि न त उहो तव्हां विच में इस्तेमालु कयो, ठीकु आहे न। हीअ अहिड़े तरीक़े सां मतिलबु टॉपिंग करे सघूं था। बिल्कुलु टॉपिंग करे सघो था, या विच में तव्हांखे खाधो तयारु थी वञे त पोइ उन आख़िरी टाइम ते तव्हां में विझी सघो था। हिन में जा साण जेके आहिनि बसर शामिलु कया आहिनि। तव्हां ॾिसो बसर जीअं थोरा ॻाढ़ा थींदा असां मच्छी में शामिलु कंदासीं, ठीकु आहे। पोइ असां में छा शामिलु कंदासीं तव्हांजे साम्हूं, तव्हां ॾिसो। अच्छा, असां हिन में मच्छी शामिलु कंदासीं। मच्छी जी रज़ामंदी आहे? हलायो चमचो। हा आहे, मच्छी राज़ी आहे, ठीकु आहे। मच्छी राज़ी थी आहे तॾहिं असांखे जॾहिं सुबुह पकड़णु वियासीं उन टाइम में मच्छी खे असां राज़ी करे वठी आयासीं। त अॼु असांखे मच्छी राज़ी त रब राज़ी। हा, असांखे माना नसीब थी थिए मच्छी त माना रब राज़ी आहे। ॾाढो सुठो। ऐं रमज़ान जो बि महीनो आहे ऐं जमाली साहिब जे हथ जो खाधो मूंखे त हिन वक़्तु सिर्फ़ु अफ़्तारी जो टाइम थो यादि अचे। राफ़े, छा पियो थिए अॼुकल्ह? मां स्पेशली त हिते तव्हां सां गॾु ऐं तव्हांखे नज़र अची रहियो आहे। अदरवाइज़ PTV पाकिस्तान PTV टेलीविज़न ते मां प्रोग्राम करे रही आहियां। आहे, हा बिल्कुलु। हुन खां अलावा घर खां अलावा मां ऐं घर, बिल्कुुलु ईअं थियणु घुरिजे। पंहिंजो घर, पंहिंजो कमुकार, उन खां पोइ पंहिंजो घर, त सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी हू ड्रामनि में तव्हां घटि कमु कयो मुंहिंजे ख़्याल में, होस्टिंग त वधीक कई आहे। तमामु
ईअं न? जी हाँ बिल्कुलु। होस्टिंग तव्हां घणी कया त होस्टिंग तव्हांखे ईज़ी लॻंदी आहे मुंहिंजे ख़्याल में। हा ईज़ी बि, ॿियो आदत बि थी वई आहे शायदि, या इन करे बि, पर एक्टिंग बि हिकु शुरू में तव्हां जेका मॉडलिंग पे कई, जेके सॉन्ग हला नवां जॾहिं प्राइवेट चैनल आया हुन टाइम ते, उहो मूं तव्हां ॾिठा हुआ काफ़ी। हा जी जी बिल्कुलु। त बाक़ी हिकिड़े चैनल ते पाण गॾु कमु कंदा हुआसीं। हा हा। सो उहो टाइम बि हो को हुयो बिल्कुलु। उन टाइम में मां वधीक जेको आहे जमाली साहब जे हथ जी चाइनीज़ शयूं खाईंदी हुअसि। बिल्कुलु उहो। पर पोइ जमाली साहब खे ख़बर पई त न हिननि खे त सभु सिंधी खाधा वणंदा आहिनि, ईअं न जमाली साहब रेस्टोरेंट खोले हेॾो कैफे सिंध की हा बिल्कुलु। त उते ई असांखे सॼा पंहिंजा जेके सिंध जा खाधा आहिनि उहे मिलंदा आहिनि ऐं ॾाढो मज़ो अची वेंदो आहे, फील थींदो आहे त ॼणा अम्मा जे हथ जा खाधा खाधा। अम्मा जे हथ जा खाधा ईअं ई आहे। मां जॾहिं ऑनलाइन कुझु ऑडर कंदी आहियां खाइण लाइ, त जीअं उहो मतिलबु एक्सेप्ट कंदा आहिनि, त मूंखे दिलि में न ईअं दुआऊं निकिरंदियूं आहिनि। मां चवंदी आहियां त उहो जेको बि पचाईंदो हूंदो त उहो वीचारो केॾो सुठो हूंदो, अलाह साईं हुनखे वॾी हयाती ॾे। हाणे खणी केरु ईंदो आहे, उन्हनि जा जेके राइटर खणी ईंदा आहिनि, दुआ ई कंदा कयो। हा बिल्कुलु, उन्हनि जो तमामु वॾो हिकिड़ो ज़िंदगी में असांजी किरदारु रहे थो ऐं अहम किरदारु रहे थो, जेके पंहिंजे हथ सां पचाए असांखे खाराइनि था। तव्हां उन्हनि में शामिलु आहियो ऐं माशाअल्लाह ॾिसो तव्हां केतिरनि माण्हुनि खे पचाए खाराईंदा आहियो, टेस्टी खाधो कंहिंखे खाराइण। हज़ारों क़िस्म जे माण्हू से मतिलबु अलाह शुक्र आहे, मतिलबु मुल्क खां ॿाहिरि या मुल्क में अलाए केतिरा खाधा पचाएसीं। तो राफ़ी मूंखे इहो ॿुधा त तोखे पाण खे घर में छा ठाहींदी आहियां? अम्मा ठाहींदी आहे, तव्हां ठाहींदा आहियो, भेण ठाहींदी आहे, केरु ठाहींदो आहे? तव्हां पंहिंजे हथ सां कुझु छा ठाहींदा आहियो? मां त सिर्फ़ु मूं ई ठाहींदी आहियां। अच्छा, मूं ई ठाहींदी आहियां? हा, अगरि मानी देरि सां मिले त हा मूं ठाहींदी आहियां, बाक़ी खाइण लाइ त माशाअल्लाह। अच्छा, हाणे ॾाढो लॻाव। नाज़रीन ही जेको आहे हिनमें बसर ॻाढ़ा थी विया, हिनमें टमाटर शामिलु कया, हाणे थोरा सावा मिर्च में शामिलु कंदासीं। ठीकु आहे। हाणे हिन में जेके ॿिया मसाला कहिड़ा शामिलु कंदुसि, अदरक थूम जी पेस्ट आहे जेका उहा बि हिनमें शामिलु करणी आहे अहिड़े तरीक़े सां। अच्छा, मिक्स करे अदरक थूम ॿई गॾु आहिनि हिनमें, ठीकु आहे जी। हिनखे अहिड़े तरीक़े सां मिक्स करिणो आहे। टमाटर जेका हिन में पाणी में ॻरी वेंदा, मतिलबु शामिलु कंदासीं हिन मज़ो। हाणे हिनखे छा करिणो आहे त हिनखे करिणो आहे हीअं त हिन में असीं मेथी शामिलु कंदासीं। मेथी ज़रूरी आहे? हा मेथी आहे। अच्छा, मेथी शायदि इन करे बि हूंदी आहे जीअं सिंधी फिश न मच्छी जो कॉम्बिनेशन थो ठहे हिन सां, ॾाढो सुठो। हा, सुका दाणा जेके आहिनि असीं उहे बि तक़रीबन 2 चमचासीं, बल्कि 2 चमचा ई आहिनि हिन में, उहे असां हिन में शामिलु कया। अछो ज़ीरो जेको आहे, सफ़ेद ज़ीरो 1 चमचो असां उहो बि हिन में शामिलु कयो। उन खां अलावा उहो बि पीसियल आहे, उहो जेका हैड जेका आहे उहा बि असां हिन में शामिलु कंदासीं। पर हिन में लूणु जेको आहे थोरो वधीक पवंदो, छो जो हिन चांवर आहिनि, त चांवर में हाल फ़िलहाल असां लूणु कोन शामिलु कयो। हीअ जेको मसालो ठहियो हुन में हीअ पहिरियों मसालो ठहंदो, उन खां पोइ जेको असीं हैड शामिलु कईसीं। ऐं उन खां अलावा हिन में ॻाढ़ा मिर्च जेको आहे असीं हल्दे ज़रूरत उहे असीं में शामिलु कंदासीं। सभु शयूं शामिलु थियूं, हिनखे थोरो भुञिणो आहे सुठे तरीक़े सां। अच्छा, हा, सभिनी शयुनि खे भुञिणो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल इन खां पोइ असां मच्छी ऐड कंदासीं। हा, पोइ हिन असीं में मच्छी ऐड कंदासीं। ठीकु आहे, ठीकु। थैंक यू फरा, इहो मूंखे इन करे ख़बर पई त उहो पचाईंदी आहे त घर में, मां बीह करे ॾिसंदी आहियां त इहो मां कॾहिं खाईंदसि। अच्छा, हा, कॾहिं पचंदो इहो मां कॾहिं खाईंदसि। मतिलबु तव्हांखे फरा यादि अची वई हाणे, थोरो पाणी ॾियो त मूंखे सम्झ में आयो न। हाणे हिन में पाणी, हा, भुञण खां पोइ हिन में थोरो पाणी ऐड थो कयां, छो जो मसाला पर लॻी न वञनि, सड़ी न वञनि। पोइ अगरि सड़ी मसाला ॾिया त पोइ हुनजो ज़ाइको ख़तमु थी वेंदो, चांवरनि में उहो ज़ाइको न ईंदो, उहो चांवर में ज़ाइको कोन ईंदो। ठीकु आहे न। हाणे असां हिन में कंदासीं मच्छी ऐड। ॾिसो अहिड़े तरीक़े सां मच्छी जेका आहे हिन में शामिलु कंदासीं। मच्छी शामिलु करे हिनखे असीं थोरो ढक ते रखंदासीं। ठीकु आहे न। हिनखे थोरो ढक ॾींदासीं, ढक ॾेई रखे भई थोरो पची वेंदो। ऐं उनखां पहिरियों असीं वठंदासीं नंढी ब्रेक। ब्रेक वठंदी राफ़े। जी हा, ब्रेक वठंदासीं ऐं उनखां पोइ इंशाअल्लाह असांजी मच्छी जो जेको हीउ पुलाउ तयारु थी रहियो आहे इहो हिते ई हूंदो। खाईंदासीं त उअं ई अफ़्तारी खां पोइ मिलूं था, पर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन पंहिंजे किचन में मूंसां गॾु राफ़े बि आहे। राफ़े तव्हांखे ख़बर आहे त ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे, सुठी इंसान बि आहे। त असां हिन में मच्छी जेका में शामिलु कईसीं, मच्छी खे मूं हिकिड़ो साइड पची ॿी साइड खे टर्न कयो आहे।
ढकल आहे। हाणे असीं में वरी थोरो पाणी शामिल कंदासीं जीअं मच्छी थोरी ॻरी वञे। हीअ मूंखे किरी न पई ख़्यालु कयांसि जी। थोरो मच्छी पची वञे उन ई पाणी में जेको आहे चांवर भी इन ही पानी में ॻरंदो? इन में ॻरंदो, पर मच्छी थोड़ी पची मच्छी सी कढ़ी कंदासीं हिन में। ठीक है, अहिड़े तरीक़े से। अच्छा, इन पानी में असां चांवर ॻारींदासीं? हाँ, न थोड़ा मच्छी पचाईंदासीं जी। मच्छी हिन पानी में चांवर शामिल कंदासीं। हाँ, ठीक ठीक। ठीक है ना, मतलब अलग सां बॉयल न कंदासीं? हाँ, अलग सां बॉयल न करणो आहे। हूं त अलग सां बॉयल कंदा आहियो? कच्चा चांवर जेके डायरेक्ट असीं में बिरयानी लाइ उहे थींदा आहिनि बॉयल। हाँ, पुलाव जा बॉयल न कबा आहिनि। ठीक है, वरी इनते ढके ॾींदासीं, ढके ॾेई पोइ निकसी दोबारा। हाणे जो ढक जेको आहे लाए छॾियो हिन में, ॾिसो न। मच्छी बि तक़रीबन हिन में ढक ॾिनोसीं, ढक लाइ हाणे मच्छी जेका ॻरी हुई हिन में तक़रीबन थोरी हिन में अगरि कसर हूंदी त उहा असां दम ते हिन में मच्छी ॿाहिरि कढीसीं। इन ई पाणी में असांखे जेको आहे शामिल करिणो आहे, चांवर शामिल करिणा आहिनि। पर पाणी घटि थी त पाणी ॿियो वधी विझी सघूं असां हिन में, इन जो कोई इशू न आहे। ऐं नाज़रीन खे ॿुधायां त अॼु जेका हीअ बिरयानी जो पुलाव मां पचायो आहे, इहा मुंहिंजी रेसिपी आहे। तव्हां नाज़रीन ॾिसो था, सॼी महिनत मुंहिंजी आहे। ओहो, मूंखे पाणी खणी ईंदो आहे। ट्राई कजो ऐं तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। सिर्फ़ु मूंखे राफ़े पाणी खणी ईंदो आहे, चए थी मुंहिंजी महिनत आहे। का ॻाल्हि कान्हे, का ॻाल्हि कान्हे। तव्हां मूंखे पाणी खणी ईंदो, तव्हांजी महिरबानी। हाणे चांवर बि खणी ॾियो। ठीकु आहे, नाज़रीन ख़बर पए वाक़ई राफ़े कमु करे पई। राफ़े कमु न कंदी आहे। न करे पई, सुगड़ आहे। मां ॾाढी सुगड़ आहियां। ठीकु आहे, हाणे चांवर शामिल कयासीं राफ़े। ठीकु आहे, इन ई जेको आहे इनखे असीं थोरो पचाईंदासीं। वरी इनखे जीअं थोरो पाणी इनजो ख़ुश्क थी वेंदो त पोइ जेको असीं ॿियूं शयूं शामिल कंदासीं। पहिरियों इनखे पचण ॾियणो सुठे तरीक़े सां। ठीकु आहे, ठीकु आहे। ॿियो ॿुधायो तव्हां, मां इहो छा पियो थिए? इहो पई पुछणु चाहियां तव्हां खां। तव्हां मूंखे राफ़े इहो ॿुधायो त ॿाहिरि जॾहिं वेंदा आहियो, माण्हुनि सां मिलंदा आहियो, माण्हू तव्हांखे छा चवंदा आहिनि तव्हांजे स्टाइल जे बारे में? स्पेशल तव्हांजो स्टाइल यकीन करे मूंखे वणंदो आहे ॾाढो। हालांकि छोकिरियूं ॿियूं बि इलाही आर्टिस्टनि सां जो जेके टीवी ते कमु कंदियूं आहिनि, पर तव्हां सभिनी खां डिफरेंट आहे, बिल्कुलु अलॻि आहियो सभिनी खां। न, इहो तव्हांखे लॻंदो हूंदो न, पर ॾिसो जेकॾहिं तव्हांखे सुठो लॻंदो आहे त माण्हू बि इहो ई चवंदा हूंदा। अच्छा, अक्सर हा, जेके कॾहिं तुंहिंजा वारनि जा कलर चेंज हूंदा आहिनि, कॾहिं हैप्पी कट वार हूंदा आहिनि। ॿुधण ॾे हैप्पी कट वार आगर रफ़े, पर हथ में कंहिं महिल कड़ा हूंदा आहिनि। हा, त जीअं स्क्रीन ते जेके बि असांखे ॾिसंदा आहिनि बोर न थियनि। बोर न थियनि, हा न। हिकिड़ो ई चहिरो ॾिसी ॾिसी माण्हू बोर थी वेंदो आहे न। ऐं उहे बि अॼुकल्ह त स्टाइल न, जदीद टेक्नोलॉजी आहे, सोशल मीडिया आहे, उन सां गॾो गॾु रिमोट वारी टीवी, त चेंज माण्हू बोर न थिए न। बोर न थिए, इन करे मां पाण बि बोर थी वेंदी आहियां अक्सर हिकिड़े स्टाइल में। हा, यकीन कंदो मां। पोइ अलाह शुक्र आहे, हिकिड़े कोट में ॾिसी प्रोग्राम जेको हिकिड़े मुंहिंजो कोट हूंदो आहे, पोइ इन ई कोट में प्रोग्राम थियो। हिकिड़ो मुंहिंजो शेफ कोट आहे, हिकिड़ो अलॻि आहे। उहो त हिकिड़ी यूनिफॉर्म ज़रूरी बि आहे, केयरिंग ज़रूरी आहे। पर मां अक्सर जॾहिं बि तव्हां ॾांहुं ईंदी आहियां तॾहिं त तव्हां इन कोट में न हूंदा आहियो। हा, उहो ख़ैर नाज़रीन तव्हांजे लाइ आहे स्पेशली। हीअ तव्हां कुकिंग प्रोग्राम पियो कयां, ज़ाहिर ॻाल्हि आहे। ऐं जीअं हूंदो आहे मुंहिंजे रेस्टोरेंट में, ज़ाहिर ॻाल्हि उते फिर पंहिंजो अलॻि अलॻि कपिड़ा हूंदा आहिनि। सो कॾहिं चेंज रखिणो थो पए। अच्छा, रोज़ा वग़ैरह कीअं पिया हलनि? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह। ऐं रोज़े जी कैफ़ियत में त ॾाढो मज़ो बि ईंदो आहे। ऐं अक्सर ॿारनि खे भाइटिया हूंदा आहिनि गॾु, ऐं फरा वारा सभु ॿार जेके बि हूंदा आहिनि, त उन्हनि सभिनी खे तंग कंदी आहियां। मां उन्हनि खे चवंदी आहियां, उहो टाइम कॾहिं ईंदो जॾहिं मां तव्हांखे चवंदसि त पाणी मां मूंखे पाणी त पीआरियो। अच्छा, हा, मां उन्हनि खां पुछंदी हुअसि उहो टाइम कॾहिं ईंदो। पोइ मूंखे चवंदा आहिनि सुभाणे तव्हां रोज़ो न रखिजो, रखियव न पोइ ॾिसजो। मतिलबु सभिनी जे घर में रोज़ो कीअं न रखंदसि, वरी रखंदी आहियां रोज़ो। मतिलबु सभु घर वारा तंग थींदा आहिनि तव्हांजे रोज़े मां? अच्छा, ख़बर अथव छा, मूंखे कॾहिं रोज़े में उञ न लॻंदी अथव, मूंखे बुख लॻंदी आहे। केॾी बुख लॻी हूंदी घणनि माण्हुनि खे उञ लॻंदी आहे वधीक। शरबत पियूं, जीअं रोज़ो बसि खजूर खाई मथां शरबत 2-3 गिलास पी छॾियूं। हा, न मां न। अच्छा, तव्हां डायरेक्ट मानी? हा, बसि खजूर खां पोइ खाइण पीअण स्टार्ट। हुजण बि ईअं ई खपे। हा, हुजण में ईअं खपे। ख़ाली पेट असां यकदम पाणी पीअंदा आहियूं त बिल्कुलु पाणी न पीजे। माण्हू रोज़ो खोले ऐं फौरन जेको आहे उन खां पोइ कुझु न कुझु मानी खाए, या ड्राई फ्रूट, ड्राई फ्रूट न, फ्रेश फ्रूट जेको आहे उहो बि ज़रूरी हूंदो आहे। उहो बि ज़रूरी आहे। हीअं ॾिसो त उहे बि फ्रूट जो इस्तेमालु वधीक रखे माण्हू। ऐं हिकिड़ी का अहिड़ी शइ हुजे जेका नमकीन हुजे, तॾहिं सुठो लॻंदो आहे। बिल्कुलु। तव्हां अक्सर हूअं घर में बि ठाहींदा आहियो ईअं?
घर में रफ़िया अक्सर कुछ न कुछ ठाहींदो आहे, कॾहिं न कॾहिं फरमाइश थींदी आहे घर वारनि जी, उहा ज़रूरु ठाहींदो आहे। अच्छा, कॾहिं न कॾहिं, रोज़ न, कॾहिं न कॾहिं। मुंहिंजे ख़्याल में ब्रेक जो बि टाइम थियो छो शारजा कुकिंग ऑयल वारनि जो ही प्रोग्राम आहे, सो ॾाढा मज़ेदार क़िस्म जा हमेशह खाधा ठहंदा ई आहिनि मूं वटि। त नाज़रीन, थी वियो आहे ब्रेक जो टाइम, लेकिन ब्रेक खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त हिन खे असीं हींअर दम ते रखंदासीं। मच्छी जेका पियल आहे असीं मथां विझी ॾींदासीं, मथां दम, सावा धाणा, सावा मिर्च विझी, ऐं उन खां पोइ वरी ईंदासीं ब्रेक खां पोइ वरी दम खोलींदासीं तव्हांजे साम्हूं। त वठूं था हिकु नंढड़ी ब्रेक। जी नाज़रीन, असां ब्रेक खां पोइ मोटी आया आहियूं ऐं ज़बरदस्त क़िस्म जो मच्छी जो पुलाउ तयारु आहे जमाली साहब जे हथ जो। ऐं जमाली साहब जी जी वॾो रसी जंहिंमहिल असीं ब्रेक ते वियासीं उन टाइम त मच्छी जेका हुन में शामिल करे छॾी। हा जी, मच्छी बि में जेका तयारु थी, पाणी बि ख़ुश्क थियो, पुलाउ बिल्कुलु रेडी आहे। हाणे करिणो छा आहे, इन में मथां सावा धाणा बि तव्हां सावा धाणा थोरो पुदीनो हिन में असां विधो। जी जी, हाणे हिन खे छा करिणो, मच्छीअ जेके पीस आहिनि असीं थोरो साइड ते कंदासीं। बल्कि हिकिड़ी प्लेट मूंखे ॾियो तव्हां, बिल्कुलु प्लेट पई अथव, तव्हां प्लेट जेका आहे मूंखे तव्हां ॾियो त हिन खे मच्छी जा पीस जेके आहिनि अलॻि करे छॾिया। चांवर जेके आहिनि पोइ असीं हिन में अहिड़े तरीक़े सां, छो जो हिते ही मच्छी जा पीस अहिड़े तरीक़े सां असीं अलॻि कंदासीं। मां तव्हांखे चांवर बि खणी ॾिना ऐं पाणी बि ऐं प्लेट बि। बिल्कुलु तव्हांजी हाज़िरी बाक़ाइदे, हा बिल्कुलु कमु कंदा तव्हां। हा, मां घर में कमु कंदी आहियां। सदोरी आहियो तव्हां, बिल्कुलु कमु करणु बि घुरिजे। ॾिसो मच्छी में टुटी न आहे बिल्कुलु बि, त हूं न त मच्छी जो जेको आहे असीं डायरेक्ट अगरि हिनखे असीं पचायूं हुन मंझि त मच्छी टुटी वञे हा। पर इन करे मच्छी जा पीस जेके आहिनि महिमान जे साम्हूं जॾहिं पुलाउ रखो त मच्छी जा पीस साम्हूं नज़र अचनि, हू पंहिंजे हिसाब सां मच्छी कढे, पोइ चांवर कढे उन हिसाब सां। सॼा मतिलबु पीस ई अलॻि करे छॾे, बिल्कुलु पीस अलॻि करे छॾे। ही हिन पासे रखियासीं। हाणे असांखे करणा आहिनि चांवर कढणा हिन में, ठीकु आहे। हिन खे सुठे तरीक़े सां मिक्स कयोसीं चांवर खे, न हिन में इहा डिश वॾी आहे, ठीकु आहे, हिन मंझि अहिड़े तरीक़े सां चांवर जेके आहिनि। वाह, तमामु रसीला। ही पुलाव आहे मच्छी जो, वाह जी वाह, मज़ेदार क़िस्म जो। अच्छा, जमाली साहब जी कुकिंग में इहो एडवांटेज हूंदो आहे असांखे त हर शइ जेका आहे खड़ी मिलंदी आहे। जे हिकिड़ी शइ हूंदी आहे न त मिक्स थी वञे, या चांवर घणो भुरी वञे, या बेह थोरा भत थी वञनि। मां त अक्सर वधीक बेह खाइण वेंदी आहियां, त मूंखे बेह ॾाढा वणंदा आहिनि माशाल्लाह। अहिड़े तरीक़े सां तव्हां बेह कॾहिं था पचायो? बेह ठाहींदासीं कंहिं न कंहिं प्रोग्राम में, अगरि तव्हांजे नसीब में तव्हांजे ठाहींदासीं प्रोग्राम में, न कर ॿियो आर्टिस्ट को अची वियो बेह वरी अफ़्तारी में मिली वञनि त नाज़रीन क्या बात है। हाणे तव्हां पुछंदो क्या बात है। बेह पकोड़ा जेके ॾाढा मज़ेदार ठहंदा आहिनि, बेह पालक आहे, बेह पली आहे, बेह जूं काफ़ी सारी वैराइटियूं आहिनि। हिन खे असीं हिन पासे रखंदासीं। हाणे जेका मच्छी जेका आहे उहा मूंखे ॾियो तव्हां। जी ठीकु आहे, हीअ चई मच्छी। मच्छी अच्छी मच्छी छको ॾेई छॾाइजी वई, छको ॾेई छॾाई वई, ईअं न। हा, अच्छा, लाड़काणे वारा जेके आहिनि, जेके असांजा आहिनि दोस्त पहिरियों जेके मूंखे अक्सर मिलंदा आहिनि, उहो मूंखे मूं वटि ईंदा आहिनि जे अॼु मच्छी कहिड़ी आहे। हा, हर एरिया ते ॿोली जो फ़र्क़ु पवंदो आहे। हा, उहो अलाए इशू न आहे, सम्झ में उहो बि अची वेंदो आहे। जेके चवंदा आहिनि अशी मच्छी छको ॾेई छॾाइजी वई। अच्छा, ईअं चवंदा? हा, सम्झी वेंदो। ही मच्छी जा पीस हिन मथां अची विया, ठीकु आहे, ज़बरदस्त। हिन खे रखंदासीं साइड ते। त अॼु जी रेसिपी जेका आहे, अच्छा, मां हिन खे हाणे कॾहिं खाईंदसि? हींअर न, रोज़े खां पोइ। सो मूंखे ख़बर आहे हिनखे आगा राफ़े खे रोज़ो जेको लॻे पियो रोज़े। इहा मुंहिंजी आदत आहे, मां वरी थी पुछां, इहो मां कॾहिं खाईंदसि? अफ़्तारी खां पोइ। हा, जेके नाज़रीन ॾिसनि था उन्हनि जी बि, नाज़रीन तव्हांजी बि दिलि चवंदी हूंदी, मुंहिंजी बि, पर रोज़ो आहे। जी, रोज़ो आहे बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी चुको आहे। अॼु मूंसां गॾु नाज़रीन आगा राफ़े ही जेका ही असांजे महिमान हुई शारजा कुकिंग ऑयल वारनि जी। हिन खे वरी बि आउं चवंदुसि ॿीहर मुंहिंजे प्रोग्राम में ईंदी। असां वाइदो बि कयो आहे, ब्रेक में मूंसां वाइदो कयो ऐं तव्हांजे प्रोग्राम में ईंदुसि। आगा दुबारा ईंदी मुंहिंजे प्रोग्राम में। ज़बरदस्त ताउन आहे शारजा कुकिंग ऑयल जो, ऐं तमामु बहितरीनु तव्हां खाधा पचाए रहिया आहियो, त मां छो न ईंदसि। बिल्कुलु ईअं ई आहे। सो बिल्कुलु टाइम बिल्कुलु ख़तमु थियो। आगा कुझु तव्हां महिमान जेके असां नाज़रीन तव्हांखे ॾिसनि पिया, त उन्हनि सां कुझु शेयर कयो, रमज़ान जे हवाले सां, रमज़ान जा ॾींहं हली रहिया आहिनि। जो अहसासु, पंहिंजनि जो अहसासु तमामु ज़बरदस्त तव्हांजो स्लोगन आहे, जंहिंमें रमज़ान में स्पेशली ॾिसो असरु थियो जमाली साहब ते, त जमाली साहब मुंहिंजो अहसासु कयो,
ऐं मूंखे एॾी ज़बरदस्त रेसिपी मां लुत्फ़ अंदोज़ कंदा हाणे इंशाल्लाह तमामु सुठो असांजो बि अॼोको रोज़ो गुज़रंदो ऐं उमेदु अथमि तव्हांजो बि सुठो गुज़रंदो। सो अव्हां बि अफ़्तारी कंदव, असां बि अफ़्तारी कंदासीं ऐं पंहिंजनि जो अहसासु ज़रूरी आहे जीअं अॼु असांजो थियो अहसासु, उहो बि शारजा कुकिंग ऑयल जी तरफ़ां। थैंक यू अव्हां सभिनीनि जो बि जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जो बि ऐं जमाली साहिबु अव्हां जो बि ऐं शारजा कुकिंग ऑयल वारनि जो बि महिरबानी। आगा इंशाल्लाह वरी ईंदासीं ॿीहर दुबारा की नए रेसिपी ऐं नए गेस्ट सां गॾु इंशाल्लाह वरी ॿी रेसिपी हिन प्रोग्राम पंहिंजे किचन में हूंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।